नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। नुक़्ते तव्हांखे अमरकोट खां ख़बर ॾींदा हलूं त प्रेस क्लब अमरकोट आॾो धरणो हणी कोली बिरादरी जे नौजवान मर्दनि ऐं औरतनि पुलिस सां चक्रियूं थी पियूं, जंहिं नतीजे में गोड़ा हणंदड़ गैस जो इस्तेमाल करे ज़बरदस्त लाठी चार्ज कई वई है। पुलिस तसद सब सतो कोलण समेत 5 जवान ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त पुलिस 15 मुखालिफ़ एहतजाज कंदड़ नौजवान खे लठूं वसाए गिरफ्तार करे वरितो। ಛಕ್ತಾಣ दौरान गिरफ्तार नौजवान खे कोली मज़ामत कराए छॾी है। वरितो ॻोठ नंगो कोली जे रवासन ढोनारो वासी पीपी हामी टोपाण बिरादरी ते ॻोठ खाली करण जे इल्ज़ाम तहत धरणो हयो, जंहिंखे अमरकोट पुलिस ख़त्म करण जी कोशिश कई। इन तां मछल कोली औरतनि मर्दनि ऐं नौजवान पुलिस मोबाइल में चढ़ी पिया। पुलिस एहलकार मोबाइल भॼाइण में नाकाम थी विया। पुलिस मोबाइल निम जे वण लॻ फासी पई ऐं 2 मोटरसाइकिल पिणु मोबाइल हेठि अची विया, जॾहिं त एहलकार मोबाइल छॾे फरार थी विया। बाद में इज़ाफ़ी नफ़री तलब कई वई। पुलिस अटाली प्रेस क्लब ते चौक पहुता ऐं गोड़ा हणंदड़ गैस जो इस्तेमाल ऐं शेलिंग सभु माण्हुनि में भॼड़ा पइजी वियो। 1 डज़न पुलिस मोबाइलूं धरणे वारी हंधि पहुतल आहिनि। शहर में ॾेकार पकड़ियल पुलिस धरणो ख़त्म करण में नाकाम थी वई है। मुज़ाहिरीन DSP ऐं SHO खे ॻाल्हियुनि खां खितो जवाब ॾेई सख़्त नारेबाज़ी ऐं वापसि मोटाए छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।